ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 7/6/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार तव्हां आपस में रूहानी भाई हो। तव्हांजे हिक ॿिए जे प्रति प्यार हुजणो खपे। तव्हां प्रेम सां भरपूर गंगा ठहो। कॾहिं बि लड़णो झगड़ो न आहे। प्रश्न रूहानी बाप खे कहिड़े ॿार ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। उत्तर आहे जो श्रीमत ते सॼे विश्व जो कल्याण कंदा आहिनि। ॿियो आहे जो फूल ठाहिया आहिनि। कॾहिं बि कंहिंखे कांटो न लॻाईंदा आहिनि। आपस में ॾाढो प्यार सां रहंदा आहिनि। कॾहिं रुसंदा न आहिनि। अहिड़ा ॿार बाप खे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। जो देह अभिमान में अची करे आपस में लड़ंदा आहिनि, लूणु पाणी थींदा आहिनि, उहे बाप जी इज़त गवाईंदा आहिनि। उहे बाप जी निंदा कराइण जा निंदक आहिनि। ओम शांति। जीअं रूहानी बाप खे हाणे रूहानी ॿारनि खे हाणे रूहानी बाप प्यारो लॻंदो आहे, हूअं ई रूहानी बाप खे रूहानी ॿार बि प्यारा लॻंदा आहिनि। छोजी श्रीमत ते सॼे विश्व जो कल्याण था करनि। कल्याणकारी सभु प्यारा लॻंदा आहिनि। तव्हां बि आपस में भाउ आहियो त तव्हां बि ज़रूरु हिक ॿिए खे प्यारा लॻंदा आहियो। ॿाहिरि वारनि सां एतिरो प्यार न रहंदो आहे जेतिरो बाप जे ॿारनि जो आपस में प्यार हूंदो आहे। तव्हांजो बि आपस में ॾाढो प्यार हुजणो खपे। अगरि भाई हिते ई लड़दा झगड़दा या प्यार न कंदा त उहो भाई न ठहरियो। तव्हां आपस में तव्हांजो ॾाढो लव हुजणो खपे। बाप जो बि आत्माउनि सां लव आहे त आत्माउनि जो बि आपस में ॾाढो लव हुजणो खपे। सत्युग में सभी आत्माऊं हिक ॿिए खे प्यारी लॻंदियूं। छोजी शरीर जो बाण टुटी वेंदो न। तव्हां भाउ हिकु बाप जी यादि सां सॼे विश्व जो कल्याण कंदा आहियो। पंहिंजो बि कल्याण कंदा आहियो त भाइयुनि जो बि कल्याण कंदा आहिनि। इन करे बाप देह अभिमान सां देही अभिमानी ठाहींदा आहिनि। उहो लौकिक भाव आहे त आपस में धन जे लाइ हिसे जे लाइ लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। हिते लड़ण झगड़ण जी ॻाल्हि न आहे। हर हिक खे डायरेक्ट कनेक्शन रखिणो पवंदो आहे। इहे बेहद जी ॻाल्हि आहे। इहो पल सां बाप सां वरसो वठिणो आहे न। लौकिक बाप सां स्थूल वरसो वठंदा आहिनि। इहे त रूहानी बाप सां रूहानी ॿारनि खे रूहानी वरसो मिलंदो। हर हिक खे डायरेक्ट बाप सां वरसो वठिणो आहे। जेतिरो इंडिविजुअल बाप खे यादि कंदो ओतिरो वरसो मिलंदो। जेतिरो इंडिविजुअल बाप खे यादि कंदा ओतिरो वरसो मिलंदो। बाप ॾिसंदा आहिनि आपस में लड़ंदा आहिनि त बाप चवंदा तव्हां निधन जा थी आहियो। रूहानी भाउ खे लड़णो न खपे। अगरि भाउ थी करे आपस में लड़दा झगड़दा आहियूं त प्यार न आहे। प्यार न आहे त जीअं रावण जा ठही वेंदा आहियूं। हाणे सभु आसुरी संतान ठहिया। पोइ दैवी संतान ऐं आसुरी संतान में जीअं कि फ़र्क़ु ई न रहंदो। छोजी देह अभिमान में अची करे ई लड़ंदा आहिनि। आत्मा सां लड़ंदी न आहे। इन करे बाप चवंदा आहिनि मिठा ॿार आपस में लूणु पाणी न थींदो थींदा आहियो तॾहिं सम्झाइबो आहे न। पोइ बाप चवंदा आहिनि इहे त देह अभिमानी ॿार आहिनि, रावण जा ॿार आहिनि, असांजा न आहिनि। छोजी आपस में लूणु पाणी थी करे रहंदा आहिनि। तव्हां 21 जन्म खीर खंड थी करे रहंदा आहियो। हिन समय देही अभिमानी ठहिणो आहे। अगरि आपस में न ठहींदा त हुन समय त रावण संप्रदाय पंहिंजे पाण खे सम्झणो खपे। आपस में लूणु पाणी थियण सां बाप जी इज़त गवाईंदा आहियो। भल ईश्वर संतान चईंदा आहियूं परंतु आसुरी गुण आहिनि त देह अभिमानी आहिनि। देही अभिमानी में ईश्वर गुण हूंदा। हिते तव्हां ईश्वर गुण धारण कंदव तॾहिं ई बाप साथ में वठी हलंदा। उहे ई संस्कार साथ में ईंदा। बाप खे मालूम पवंदो आहे कि ॿार देह अभिमान में अची करे लूणु पाणी थी वेंदा आहिनि। उहे ईश्वर ॿार कहलाए न सघनि। केतिरो पंहिंजे खे घाटो विझंदा आहिनि। माया जे वश थी वेंदा आहिनि। आपस में लूणु पाणी थी वेंदा आहिनि। हीअं त सॼी दुनिया ई लूणु पाणी आहे। लेकिन अगरि ईश्वर संतान बि लूणु पाणी आहे त बाक़ी फ़र्क़ु छा रहियो। हू त बाप जी निंदा कराईंदा आहिनि न। बाप जी निंदा कराइण वारा लूणु पाणी थियण वारा ठोर न पाइनि।
उन्हनि खे नास्तिक बि चई सघंदा आहियूं। आस्तिक थियण वारा ॿार कॾहिं लड़ंदा झगड़ंदा न। तव्हां आपस में तव्हांखे हाणे लड़णो झगड़णो न आहे, प्रेम सां रहणो आहे। हिते ई सिखणो आहे न। पोइ 21 जन्म आपस में प्रेम सां रहंदव। बाप जा ॿार कहलाए करे पोइ भाउ न ठहींदव त उहा आसरी संतान ठहिया। बाप ॿारनि खे सम्झाइण लाइ मुरली हलाईंदा आहिनि, लेकिन देह अभिमान जे कारण उन्हनि खे इहे मालूम ई न पवंदो आहे कि बाबा असांजे लाइ चवनि था। माया ॾाढी तिखी आहे। जीअं चूहो काटंदो आहे त मालूम ई न पवंदो आहे। माया बि ॾाढी मिठी मिठी फूक ॾींदी आहे ऐं काट वठंदी आहे, पतो न पवंदो आहे। आपस में रुसण आदि आसरी संप्रदाय जो कमु आहे। ॾाढे सेंटर्स में लूण पाणी थी करे रहंदा आहिनि। हाणे कोई परफेक्ट त अञा ठहियो न आहे। माया वार कंदी रहंदी आहे। माया अहिड़ो मथो मोड़े वठंदी आहे जो पतो ई न पवंदो। पंहिंजे दिलि सां पुछिणो आहे असांजो आपस में प्रेम आहे या न। प्रेम सागर जे बाप जा ॿार आहियूं त प्रेम सां भरपूर गंगा ठहिणो खपे। लड़णो झगड़णो उल्टो सुल्टो ॻाल्हाइणु हिन सां न ॻाल्हाइणु। हियर नो इविल। अगरि कंहिं में क्रोध जो अंश आहे त उहो लव न रहंदो आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि रोज़ु पंहिंजो पोता मेल कढो। आसरी चलन सुधरंदी न आहे त पोइ नतीजा छा निकिरंदा, छा बद पाईंदा। बाप सम्झाईंदा आहिनि कोई सर्विस न कंदा आहिनि त छा हाल थी वेंदो। पद कम थी वेंदो, साक्षात्कार थी वेंदो। साक्षात्कार त सभिनि खे ई थियणो आहे। तव्हांखे बि पंहिंजी पढ़ाई जो साक्षात्कार थींदो। साक्षात्कार थियण खां पोइ तव्हां ट्रांसफ़र थींदा आहियो। ट्रांसफ़र थी करे तव्हां नई दुनिया में अची वेंदव। पिछाड़ी में सभु साक्षात्कार थींदो। केरु केरु कंहिं मार्क्स सां पास थींदो। पोइ रोईंदव पिटंदव, सजायूं बि खाईंदव, पश्चाताप बि कंदव। बाबा जो चइण न मञो। बाबा त बार बार सम्झाईंदा आहिनि कोई आसरी गुण न पंहिंजे पाण में हुजणो खपे। कोई बि आसरी गुण पंहिंजे पाण में न हुजणो खपे। जंहिंमें दैवी गुण आहे उनखे अहिड़ो आपसमान ठाहिणो खपे। जंहिंमें दैवी गुण आहे उन्हनि खे अहिड़ो आपसमान ठाहिणो खपे। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि कोई आसरी गुण कंहिंमें बि न हुजणो खपे। त अॼु असांखे सॼो ॾींहुं चेक करिणो आहे असां में कोई आसरी गुण त न आहे न। जंहिंमें दैवी गुण आहे उनखे अहिड़ो आपसमान ठाहिणो खपे। ख़ुदि जहिड़ो बाप खे यादि करणु त सहज आहे। अलफ़ ऐं बे। अलफ़ माना बाप, बे माना बादशाही। त ॿारनि खे नशो रहणो खपे। अगरि आपस में लूण पाणी थींदा आहियो त पोइ ईश्वर औलाद कीअं सम्झंदासीं। अगरि आपस में लूण पाणी थींदा आहियो त पोइ ईश्वर औलाद कीअं सम्झंदासीं। ईश्वर ख़ुदि खे ईश्वर औलाद सम्झो त आप ई वो गुण बि इमर्ज थी वेंदो। बाबा सम्झंदा आहिनि इहा आसरी औलाद आहे। माया इन्हनि खे नक सां पकिड़े वरितो अथई। उन्हनि खे पतो ई न पवंदो आहे। सॼी अवस्था डावाडोल बदकम थी वेंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहा आसरी औलाद आहे। माया इन्हनि खे नक सां पकड़ंदी आहे। उन्हनि खे पतो बि न पवंदो आहे। सॼी अवस्था डावाडोल करे पद कम पाए थी वेंदो आहे। तव्हां ॿारनि खे उन्हनि सां प्रेम सां सेखारण जी कोशिशि करणी आहे। प्रेम जी दृष्टि ॾियणी खपे। बाबा प्रेम जो सागर आहे न त ॿारनि खे बि खींचंदा आहिनि। त असांखे छा करिणो आहे कोई बि अहिड़ी आत्मा हुजे हुनखे घृणा दृष्टि सां बि न ॾिसणी आहे। उन्हनि खे प्रेम सां ॾिसो। प्रेम सां ॾिसण जी कोशिशि कंदा। प्रेम जी दृष्टि रहंदी त बाप प्रेम जी दृष्टि रहणी खपे न। अगरि कोई माण्हू अहिड़ो आहे अगरि हुनखे असां घृणा दृष्टि सां ॾिसंदासीं, नफ़रत जी दृष्टि सां ॾिसंदासीं त उहो ॿियो ओड़ो थींदो वेंदो। ऐं ख़ासि करे असां ब्राह्मण त न ॾिसूं, न त असां पंहिंजी एनर्जी खे वेस्ट करे वठंदासीं। हुनजो नुक़सानु त थींदो, असांजो बि थींदो।
न ॾिसी सघंदा आहियो प्रेम सां त न घृणा सां न प्रेम सां ॾिसो, लेकिन प्रेम सां ॾिसी सघंदा आहियो त प्रेम जी दृष्टि ॾियो। तव्हां ॿार उन्हनि खे प्रेम सां सेखारण जी कोशिशि करो, प्रेम जी दृष्टि ॾियो। बाबा प्रेम जो सागर आहे न, ॾिसो बाबा खे साम्हूं लाहे छॾिजो। बाप दादा कीअं असांखे हर ॻाल्हि जी मिठी मिठी सम्झानी बि ॾींदा आहिनि, वॾी वॾी ग़लतियुनि जी केॾी प्यार सां बाबा सम्झानी ॾींदा आहिनि। त ॿारनि खे बाबा चईंदा आहिनि बाबा प्रेम जो सागर आहे, त ॿारनि खे बि खीचंदा आहिनि न, त तव्हांखे बि प्रेम जो सागर ठहिणो। बाप ॿारनि खे ॾाढो प्यार सां सम्झाईंदा आहिनि, सुठी मत ॾींदा आहिनि। ईश्वर मत मिलण सां तव्हां फूल ठही वेंदा आहियो। ईश्वर मत मिलण सां असां फूल ठही वेंदा आहियूं। अगरि असां ईश्वर जे मत ते हलंदासीं त असां छा ठही वेंदासीं? फूल ठही वेंदासीं। सभु गुण तव्हांखे ॾींदा आहिनि। देवताउनि में प्यार आहे त उहा अवस्था तव्हांजी हिते जमाइणी आहे। हिन समय तव्हांखे नॉलेज आहे, पोइ देवता ठही वेंदव त नॉलेज न रहंदी। हुते दैवी प्यार ई रहंदो आहे। त ॿारनि खे हाणे दैवी गुण बि धारण करणा आहिनि। हाणे तव्हां पूज्य ठहिण जे लाइ पुरुषार्थ करो था। हिते असांखे दैवी गुण बि धारण करणा आहिनि। हाणे असांखे पूज्य ठहिण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। हाणे संगम ते आहियूं न, बाप बि भारत में ईंदा आहिनि, शिव जयंती मल्हाईंदा आहिनि, परंतु उहो केरु आहे, कीअं आहे, कॾहिं ईंदा आहिनि, छा कंदा आहिनि, इहे न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार बि हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणियो आहे। जो न ॼाणंदा आहिनि उहे कंहिंखे सम्झाए बि न सघंदा आहिनि, पोइ पद बि कमु थी वेंदो आहे। स्कूल में पढ़ण वारनि में कोई जी चलन ख़राबु हूंदी आहे त कोई जी सदैव सुठी चलन रहंदी आहे। कोई प्रेसिडेंट रहे, कोई प्रेजेंट रहे, कोई एब्सेंट। हिते प्रेजेंट हुआ आहिनि जो सदैव बाप खे यादि कंदा आहिनि, सुदर्शन चक्र फिराईंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि उते वेंदे तव्हां पंहिंजे खे सुदर्शन चक्रधारी सम्झो। हूंदा आहियो त एब्सेंट थी वेंदा आहियो। हिते प्रेजेंट और एब्सेंट कीअं आहियूं? बाप जी यादि आहे त प्रेजेंट आहियूं, बाप जी यादि न आहे त एब्सेंट आहियूं। ऐं सुदर्शन चक्र बि यादि रहे। जॾहिं सदैव प्रेजेंट रहंदव तॾहिं ई उच्च पद पाईंदव। भूल थी वेंदी आहे त कम पद पाईंदव। बाबा ॼाणंदा आहिनि हाणे टाइम पियो आहे। उच्च पद पाइण वारनि जी बुद्धि में इहे चक्र फिरंदो ई रहंदो। सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग, उन्हनि जे बुद्धि में चक्र फिरंदो ई रहंदो। चइबो आहे न, शिव बाबा जी यादि हुजे, मुख में ज्ञान अमृत हुजे, तॾहिं प्राण तन सां निकिरे। अगरि कोई चीज़ सां प्रीत हूंदी त अंतकाल में उहा यादि ईंदी न। खाइण जो लोभ हूंदो त मरण जे समय उहा चीज़ यादि ईंदी रहंदी, हीअ खाऊं, पोइ पद भ्रष्ट थी वेंदो। बाप त चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी थी करे मरो। बाप त चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी थी करे मरो। ॿियो कुझु बि यादि न अचे। बग़ैर कोई संबंधी जी आत्मा आई उहा ई वञिणो आहे। बग़ैर कोई संबंधी जीअं आत्मा ईंदी आहे परम धाम खां, उहा ई असांखे वञिणो बि आहे। लोभ बि घटि न आहे। बाबा जो लोभ बि आत्माउनि खे घटि न आहे। लोभ बि माण्हुनि खे ॾाढो आहे। लोभ आहे त पिछाड़ी समय उहो यादि ईंदो रहंदो। न मिलियो त हुन ई आश में मरदा। सम्झो कंहिंखे खाइण जो लोभ आहे, पैसे जो लोभ आहे, कंहिंजो बि लोभ आहे त हुनखे अंत समय उहो ई यादि ईंदो वेंदो, भॻवान जी यादि न ईंदी। हिन करे तव्हां ॿारनि में लोभ आदि बि न हुजिणो खपे। बाप सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, परंतु सम्झण वारो कोई सम्झे। बाप जी यादि खे हिकदमि सीने में लॻाए ॾियो। बाबा, ओहो बाबा, बाबा बाबा मुख सां चइणो बि न आहे। अजप जाप हलंदो रहे। बाप जी यादि में कर्मातीत अवस्था में शरीर छूटे तॾहिं ऊच पद पाईंदसि। बाप जी यादि में कर्मातीत अवस्था थी करे शरीर छूटे
कर्मा तीर अवसान रात जीते जी मुर्दो निंदा स्तुति मान अपान जय पराजय ठंडी गर्मी सुरन में समान तरी असांजो शरीर छुटणो तरी असां ऊंच पद पाईंदासीं। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारण जे लाइ मुख्य साथ प्रेम सां भरपूर गंगा ठाहिणु, सभिनि जे प्रति प्रेम जी दृष्टि रखणी। सदा यादि रखो मां मास्टर प्रेम जो सागर आहियां। कोई बि ॻाल्हि थी वञे असांखे सदा मां मास्टर प्रेम जो सागर आहियां। सभिनि जे प्रति प्रेम जी दृष्टि रखणी खपे। कॾहिं बि मुख सां उल्टो बोल न निकिरणो खपे। कॾहिं बि मुख सां उल्टो बोल न निकिरणो खपे। ॿियो आहे कहिड़ी बि चीज़ में लोभ न रखिणो आहे। असांखे कहिड़ी बि चीज़ में असांखे लोभ न रखिणो आहे। सुदर्शन चक्रधारी थी करे रहणो आहे। अभ्यास करिणो आहे कि अंत समय असांखे कोई बि चीज़ यादि ई न अचे। वरदाना पुरानी देह और दुनिया जी आकर्षण से सहज और सदा दूर रहने वाला राज ऋषि। राज ऋषि अर्थात एक तरफ सर्व प्राप्ति जी अधिकारी जो नशो, ॿी तरफ बेहद जे वैरागी जो अलौकिक नशो। सर्व प्राप्ति जो नशो, बेहद जे वैरागी जो नशो। वर्तमान समय न ॿिन्ही अभ्यास खे वधायो। वैराग माना किनारो न करणु। सर्व प्राप्ति हूंदे हुए बि हद जी आकर्षण सां मन बुद्धि खे हद जी आकर्षण मन बुद्धि के आकर्षण में न लाए। बेहद जी वैरागी मतलब सर्व प्राप्ति होंदे हुए सभी सब कुछ प्राप्त है, लेकिन हद जी आकर्षण असांजी मन बुद्धि के आकर्षण में न लाए। हद जी आकर्षण असांजी मन बुद्धि के आकर्षण में न लाए। संकल्प मात्र भी अधीनता न हो जिन की चइबो आहे राज ऋषि अर्थात बेहद जो वैरागी। ये पुरानी देह और देह की पुरानी दुनिया, व्यक्त भाव, वैभव जो भाव, इन सभी आकर्षण से सदा सहज दूर रहने वाला। ये पुरानी देह, देह की पुरानी दुनिया, व्यक्त भाव, वैभव जो भाव, इन सब आकर्षण से सदा सहज दूर रहने वाला। सदा सहज दूर रहने वाली आत्माओं के चइबो बेहद जी वैरागी। मतलब कोई भी चीज़ असांखे आकर्षित न करे। हाणे बाबा चए हलो हा बाबा। स्लोगन आहे साइंस जी साधन के यूज़ करो, लेकिन पंहिंजे जीवन जो आधार न ठाहियो कि असां उन्हनि जे बिना रही न सघूं। बाबा खे यादि ई न करे सघूं। मातेश्वरी जी जा महावाक्य ॾिसो, मनुष्य चईंदा आहिनि कौरव पांडवनि जी आपस में कुरुक्षेत्र में लड़ाई लॻी ऐं पोइ दिखलायो आहे पांडवनि जो साथी डायरेक्शन ॾियण वारो श्री कृष्ण हो। त जंहिं तरफ़ स्वयं प्रकृति पति आहे हुनजी त विजय ज़रूरु थींदी। ॾिसो सभी ॻाल्हियूं मिलाए ॾियो। हाणे पहिरियों त हिन ॻाल्हि खे सम्झो कि प्रकृति पति जो परमात्मा आहे, श्री कृष्ण त सतयुग जो पहिरियों देवता आहे। पांडवनि के सारथी, पांडवनि जो सारथी त परमात्मा हुयो न। जॾहिं परमात्मा सां ॿारनि खे कॾहिं हिंसा न सिखलाए सघंदो आहे, न पांडवनि हिंसक लड़ाई ते करे स्वराज्य वरितई। ये जो दिखाईंदा आहिनि न लड़ाई कई, तो हिन ॻाल्हि से असांखे सम्झाइणो खपे कि परमात्मा त ॾिसो पांडवनि सां गॾु त परमात्मा हुयो, त परमात्मा पांडवनि सां गॾु त परमात्मा हुयो, त परमात्मा थोरी हिंसा सेखारींदा आहिनि। हिन जो मतिलबु कंहिं बि लड़ाई न करे। ये दुनिया कर्म क्षेत्र आहे जंहिंमें मनुष्य जहिड़ो कर्म जो बीज बोईंदो आहे ओहिड़ो सुठो आहे पूरो फल मिलंदो आहे। जीअं कर्म क्षेत्र ते पांडव अर्थात भारत माता शक्ति अवतार जी मौजूदगी मौजूदु आहे,
परमात्मा भारत खंड में ही न जे कर्म क्षेत्र ते पांडव अवतार भारत माता शक्ति अवतार भी मौजूद आ। परमात्मा भारत खंड में ही न करे भारत खंड के अविनाशी चैबो परमात्मा जो अवतरण खास भारत खंड में ही थियो। यीशु जी अधर्म जी वृत्ति भी भारत खंड में ही हुई उतने ही परमात्मा योग बल द्वारा कौरव राज्य खत्म कराए पांडव राज्य की स्थापना कई। तब परमात्मा एक आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना कई, परंतु भारतवासी पांची महान पवित्र धर्म और श्रेष्ठ कर्म के पूजी पांच के हिंदू कहलाइन। बेचारा पांची धर्म के न जाने से कारण बेजे धर्म में जुटी हैं। तो ये बेहद जो ज्ञान बेहद जो मालिक खुद ही अच्छी करे ॿुधाईंदो आहे। ये तो पांची स्वधर्म के पूजी हद में फंसी हुए हैं जेके चइबो अति धर्म जी ग्लानी ये सब प्रकृति जा धर्म आहिनि, परंतु पहिरियों खपे स्वधर्म। त हर हिक जे स्वधर्म मां आत्मा शांत स्वरूप आहियां, मां आत्मा शुद्ध आहियां। वो पंहिंजी प्रकृति जो धर्म आहे देवता धर्म। पंहिंजो हर हिक जो हिकु ई स्वधर्म मां आत्मा शांत स्वरूप वो पंहिंजी प्रकृति जो धर्म आहे देवता। ये 33 करोड़ भारतवासी देवी देवता आहिनि। तॾहिं त परमात्मा चईंदो आहे अनेक देह जे धर्मनि खे त्याग सर्व धर्मानी परित्याज्य। इन हद जे धर्मनि में पंहिंजो हिन हद जे धर्मनि में एतिरो आंदोलन थी वियो आहे त हाणे हिन हद जी धर्मनि सां निकिरी बेहद में वई। उन बेहद जे बाप सर्वशक्तिवान परमात्मा सां गॾु योग लॻायो त सर्वशक्तिवान प्रकृतिपति परमात्मा आहे न कि श्री कृष्ण। त कल्प पहिरियों भी जे समय साक्षात प्रकृतिपति परमात्मा हुया त कल्प पहिरियों भी जे तरफ़ साक्षात प्रकृतिपति परमात्मा हुया उन्हनि जी विजय त गायल। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।